ॻाल्हियूं करण ऐं महबूब जो ख़ुशख़बरियूं ॾियण उन्ही तरीक़े सुन्नत खे वरजाईंदा आहियूं, पंहिंजे दिलयुनि खे ठारींदा आहियूं, मोमिननि जूं दिलियूं ठरंदियूं आहिनि। ज़िक्र रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कयो वेंदो आहे। 12 रबीउल अव्वल 12 रबीउल अव्वल सूमर शरीफ जो सदोरो ॾींहुं, उन ॾींहं ते इन तारीख़ ते हिन काइनात जे मथां अल्लाह पाक जो हिकिड़ो वॾे में वॾो एहसान अता थियो। उन्ही एहसान खे खुद रब करीम पंहिंजो वॾो एहसान सॾण फरमायो। अल्लाह ताला फरमायो त लक़द मन्नल्लाहु अलल मोमिनीन, तहक़ीक़ अल्लाह पाक तहां मोमिनन जे मथां अज़ीम एहसान फरमायो, वॾो थोरो करण फरमायो तहां ते मोमिनन ते, जो हिकु अज़मत वारो वॾे शान वारो रसूल महबूब पंहिंजो तव्हांखे तहां मां अता फरमायो। बिरादरान इस्लाम, इन एहसान ते, मालिक जे इन एहसान ते, खालिक जे इन थोरे ते, रब करीम जी इन नेमत करण ते अदा मदीने जे सोने साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी आमद ते असां सभु कुर्बान थियूं त बि हक़ अदा न थी सघंदा। एॾो वॾो एहसास ऐं ईअं न सम्झजाए जीअं हिकिड़ा माण्हू चवंदा आहिनि त इहा ख़ुशी हिननि कढी आहे, या इहो ॾींहुं हिननि मल्हाइणु शुरू कयो आहे, इहो करीमनि बि न मल्हायो आहे, असहाबनि बि न मल्हायो आहे। इहा ॻाल्हि ग़लति आहे। इन तारीख़ जो ऐं इन ॾींहं जो, सूमर जे ॾींहं जो, पंहिंजी आमद जो, इन तारीख़ इन ॾींहं जो मदीने जे साईं पाण बि लिहाज़ करण फरमायो आहे। हदीस मुबारक शाहिद आहे। हाणे तारीख़ जो लिहाज़ कीअं फरमायो त जॾहिं मक्के शरीफ़ खां सरकार मदीने शरीफ तशरीफ़ फरमा थिया त इर्द गिर्द ऐं मदीने शरीफ में भी यहूदनि जा वॾा वॾा ॻोठा यहूदी रहंदा। पोइ